ज़िले कश्मीर कंदकोट में बेगुनाह इंसान जो कत्लेआम फुरियूं चोरियूं ऐं अगवा बराए तावान रोज़ मामूल बणियल आहे। जंहिं ज़िले में बेगुनाह इंसान जो कत्लेआम सस्तो हुजे ऐं इंसाफ़ अणलग हुजे उन ज़िले खे ज़िलो कश्मीर कंदकोट चइबो आहे। जंहिं ज़िले में अगवा बराए तावान जी बाज़ार गरम हुजे उन ज़िले खे ज़िलो कश्मीर कंदकोट चइबो आहे। जंहिं ज़िले में हर शहर कुंड कुर्छ ऐं वस्ती वाहण में चोरियूं ज़ोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल हुजनि उन ज़िले खे कश्मीर कंदकोट चइबो आहे। जंहिं ज़िले में क़ाइम पुलिस थाणा आम आवाम खे सस्तो इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण बजाए पुलिस अमलदारनि जी आरामगाह ऐं कमाई जो ज़रियो हुजनि उन ज़िले खे ज़िलो कश्मीर कंदकोट चइबो आहे। ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिक ॾींहं दौरान थींदड़ ॾोही वारदातनि आवाम जो साहु सुक करे छॾियो आहे। कंदकोट लॻो रिसालदार थाणे जी हद कजले वारे इलाइक़े में हथियारबंदनि पारां मुसाफ़िर कार के बीहण जो इशारो ड्राइवर पारां न बीहण तां हथियारबंदनि कार मथां बेरहम हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में गोलियूं लॻण जे करे शेख बिरादरी जो चङो मुड़ुसु रहीस नंढू ख़ान शेख थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। और मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ॿिए तरफ़ तंगवानी थाणे जे खाई वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि रोड ते सरेआम कानवाई लॻाए चइनि मुसाफ़िर कोचनि जे लॻभॻि 300 मुसाफ़िरनि खां रोक रक़म मोबाइलूं ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। होॾां करमपुर शहर जे अलावाला चौक वारे इलाइक़े में वाक़िअ अहमद अली चने जे दुकान खे नामालूम चोर ताला कटे लखें रुपयनि जो सिबियल ऐं सिबियल कपिड़ा चोरी करे फ़रार थी विया। ॿिए तरफ़ बड़ियाणी शहर में नामालूम चोर दुकाननि जा ताला कटे ज़रूरी सामान ॿोहारे विया। होॾां मलगुज़ारी थाणे जी हद में बुक्टी बिरादरी जे हथियारबंदनि जखरान जे घरनि ते हमिलो करे जदीद हथियारनि सां फायरिंग कई, जंहिंमें को बि जानी नुक़सानु न थियो आहे। रोहता करण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।